दोस्तों अस्सलाम वालेकुम। असांजो अॼु जो टॉपिक आहे ठट्टो ऐं मकली जो क़ब्रिस्तान। ठट्टो ऐं मकली जो क़ब्रिस्तान जा सिर्फ़ु पाकिस्तान जा न पर सॼे दुनिया जा सभ खां वॾा तारीख़ी क़ब्रिस्तान आहिनि, जंहिं में शागिर्द बादशाह, अमीर, सूफ़ी, सिपाही पंहिंजा राज़ लिकाए बीठा आहिनि। ठट्टो सिंध जो क़दीम शहर मां हिकु आहे जेको दरिया जे सिंध जे पुराणे वहकिरे जे किनारे ते आबाद थियो। हिन शहर वटि सिंध जे हज़ारें साल जा तारीख़ मौजूदु आहे। मकली जो क़ब्रिस्तान लॻभॻि 8 किलोमीटर डिघो आहे, जंहिं में 5 लख खां वधीक क़ब्रियूं आहिनि। तारीख़दाननि जो चवणु आहे त हीअ जाइ सन 14 हिजरी सदी खां 28वीं हिजरी सदी ताईं ठहंदी रही। मकली हिन सबब करे दुनिया में मशहूरु आहे। दुनिया जा सभ खां वॾा क़दीम क़ब्रिस्तान समन, अरगन ऐं तारखन मां मुग़लनि दौर जो शाहकार तामीरूं, काशीज कम, पत्थर ते तफ़ाशी ऐं इस्लामी फ़न तामीर जाइ नायाब नमूना, अली शेर कानूनी, जाम निज़ामुद्दीन, बाबा शरीफुद्दीन जहिड़ा वॾा रूहानी शख़्सियत जा मज़ार, मकली जा मक़बरा, मंदिर जहिड़ा नक्शे कुरानी, आयतूं, गुलाब जा नक्शा ऐं पत्थर ते नफ़्स कारीगरी हिन हंध खे हिकु खुलियल म्यूज़ियम बणाइनि था। हर क़ब्र जे अंदरि हिकु अलॻि दौर जो कहाणी ॿुधाए थी। ठट्टो पंहिंजे वक़्त ऐं अलमी तजारत तामीर जा वॾा मर्कज़ हो। समन ऐं तारखाननि हुकुमरान हिन शहर खे सिंध जे रूह सम्यो। मस्जिद, मक़बरा, मदरसनि जा जाला हिन शहर खे इस्लामी दौर जे मर्कज़ शहर बणायो। अॼु मकली खे जो दर्जो हासिल आहे। हज़ारे सियाह रोज़ानो हिते अची सिंध जी तारीख़ खे अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। दोस्तों, जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त शेयर, लाइक, सब्सक्राइब ज़रूरु कजो। कमेंट में ॿुधायो त ईंदड़ वीडियो कहिड़ी तारीख़ हंध ते ऐं जाइ ते हुजे। अल्लाह हाफ़िज़।